अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त आंखे तारावण में खबर ॾींदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो एप्लाइज फेडरेशन के सदर मोहम्मद अली गांगरो कंदरा में शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर के मुलाजिम अब्दुल्ला गांगरो जे ॾिनल आजाणे में शिरकत कई। उन मौके ते मोहम्मद अली गांगरो कंदरा बरसा सिंध जे तारीख़ी माग अरोड़ में तारीख़ी ने टक्कर ते मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजी नई जनरेशन के अरोड़ की तारीख़ पढ़ण घुर्जे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त राजा डायर सिंधी क़ौम जो एक अज़ीम हीरो हो जे सामिन ऐं वतन जी हिफ़ाज़त खातिर विढ़ंदे विढ़ंदे जान ॾिनी। हिन चयो त असांखे अॼु ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो अॼु असीं हिन तारीख़ी माग ते मौजूद आहियूं ऐं वरी ओतिरो ई ॾुख बि थी रहियो आहे जो हिन तारीख़ी माग ऐं सिंध जे अॻूणे तख़्त गाह ते मुसाफ़िरनि तोड़े तफ़रीह लाइ ईंदड़ माण्हुनि लाइ का बि सहूलियत मैसर न आहे। रोड पाणी वेहण समेत सहूलियतूं मौजूद न आहिनि। हिन चयो त सकाफ़त जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह साहब जिन खे अपील था कयूं त तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू सां गॾु अतीब दानिश्वर सां गॾोगॾु सकाफ़त जा वज़ीर बि आहियो। तव्हांखे अहिड़े मागनि जो ख्याल रखण घुर्जे ऐं उम्मीद था करियूं त तव्हां जल्द खां जल्द हिते ईंदड़ माण्हुनि लाइ मुनासिब ऐं सुठा कदम खणी सभु सहूलियतूं मुहैया कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।